अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी आज अगर मुझे चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुझे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा, जेकर मुझी ऑडियो पसंद अचे तो उनखे लाइक कंदा, कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ख्वाबनगर, साईं मोहब्बत हयाती रमज़ो। मुसनिफ़ महमूद मुगिल, छपींदड़ अमरता पब्लिकेशन, अमरता छापघर, हैदराबाद सिंध। छपराईंदड़ ढोल फ़कीर फाउंडेशन सिंध। छापो पहिरियों जून 2021 ईस्वी। चिपकू मोहब्बत। मंज़ूर जो आवाज़ बेक ड्राप में अंदर में वढ विझी रहियो हो। हवा साख़्त हुई, पननि जे न लुॾण जी शाहिदी काफ़ी हुई। उन हूंदे बि आवाज़ जूं लहरूं अलाए छो वधीक वेझो अची रहियूं हुयूं। ओ सांवलड़ा हेलता तो बिन मुंद में नाहे सा, बाग़ में भंवरा मोटी आया पाण ॿिया त करियूं सरचा। दिलि खे वराइनि वहम हज़ारे तुंहिंजो करे सुपरी सौदा। ओ सांवलड़ा हेलता। बहार अची वई हुई ऐं पिरीअ जे ॾूरांहें ॾे हुजण जो शाख़सानो साण हुयो। असांजे अंदर में उहा बहार अलाए छो न अची सघंदी आहे। शायदि नेणनि जे पाणीअ में उहा ताक़त न हूंदी आहे जो हू वसल जे ॿूटे खे रत जो रेज ॾेई सघनि। वसल त रत घुरे थो, सत घुरे थो। ईअं त हुनजी पनखड़ी बि नथी ठहे। असांजे अंदर में अलाए केतिरा वण सुकी ठूठ थी मुरकुनि ऐं ख़ुशियुनि जा सभु पन छाणे रुगो ग़मनि जे थुड़नि खे वजूद जी धरतीअ में जकड़ियो बीठा हूंदा आहिनि। इश्क जी पाड़ ई त कम वक़्तु नथी निकिरे। अलाए निकिरे बि थी त शायदि असीं कढणु न आहियूं घुरंदा। उन ई जाइ ते बीठल हुअसि जिते हूअ छॾे वई हुई। ईअं अलाए छो थींदो आहे त असां जहिड़ा आशिक़ नाशाद दिलमुराद उते ई पिंड पहण थी रहिजी वेंदा आहिनि। जिते विछोड़े पंहिंजे झंडे जो बांस खोड़ियो हो, दुनिया में हलंदे घुमंदे फिरंदे वक़्त जो चोगो चुगंदे ॿाहिरियों माण्हू त ठाशा माशा करे वठंदो आहे, अंदरि उते ई रहिजी वेंदो आहे। खेसि केतिरो बि छिकणु चाहियूं घेरणु घुरूं संदसि नाबरी नाबरी हूंदी आहे। दुनिया जे तख़्ते ते कामयाब तरीन इंसान अंदर में नाकामीअ जा ढिग खणी पंहिंजो पाण ते पाण ई खिलंदो रहंदो आहे। खिलंदो छाहे, रत रहंदो आहे। धरतीअ जे ॻोल्हे ते उहा जाइ अजीब हैसियत रखंदी आहे जिते हथ हथ खां जुदा थींदो आहे। अखियूं उहो दीदार आख़िरी भेरो कंदियूं आहिनि ऐं उहो बि अजीब अलमियो हूंदो आहे त उहो दीदार सदाईं धुंधलो रहिजी वेंदो आहे। नेणनि जे दॿलीअ मां अलाए केतिरा लुड़क टप ॾींदा रहंदा आहिनि, छलांगूं हणंदा ॿाहिरि निकिरंदा आहिनि ऐं शीशो धुंधलो थी वेंदो आहे। अहिड़ी का मौसम हुई। नज़र ते धुंध ॼमियल हुयो, सुॼियल अखियुनि ऐं घुटियल निड़ीअ जे साथ में खेसि मिंथ कई हुअमि, मूंखे न छॾ, ईअं दर बदर न कर। तोखे ख़बर आहे तुंहिंजो न थी सघियुसि त कंहिंजो बि न थी सघंदुसि। अलाए ईअं छो हूंदो आहे त आशिक़ खां माशूक़ वधीक होशियारु हूंदो आहे। महर जी हैसियत में शायदि उहो खेसि चङी रीति मालूम हूंदो आहे त नाज़ो अदा ऐं कुझु अदायूं अहिड़ा कम करे सघनि थियूं। जेको मोहबत करे उहो वाइड़ो वधीक हूंदो आहे ऐं जंहिंसां मोहबत कई वञे उन वटि अकुल जे भंडारनि जी का खोट नाहे हूंदी। फुरजंदो घणो करे इश्क कंदड़ आहे, जंहिंसां कयो वञे उनजे लुटण जा चांसिस तमामु घटि हूंदा आहिनि ऐं शायदि उहो नुक़्तो आहे जो आशिक़ जी ॻाल्हि बेरब्त छुसी वाइड़ी ऐं मुंधल हूंदी आहे। हू सिर्फ़ु अर्ज़ु करणु ॼाणंदो आहे छाकाणि त खेसि हुकुम हलाइण जो हुनुरु ईंदो ई न आहे। जंहिंसां मोहबत कई वञे उहे त हाकिम हूंदा आहिनि। अर्ज़नि सां हिननि जो छा, ऐं शायदि उहो ई सबबु हूंदो आहे त खेनि हुकुम पसंदि हूंदो आहे, पर करण ऐं वटनि लफ़्ज़ बि ठहियल ठुकियल ऐं सोचियल हूंदा आहिनि। तूं छिपकू आहीं, चिंबड़ी ॾाढो थो, तुंहिंजी मोहबत त साह घुटे थी, लॻे थो को आज़ादु साह निकिरे ई नथो। एॾो ख़्यालु रखिबो आहे छा? इश्क जे आवी में पचंदे जंहिं लाइ हयातीअ जी हिकु हिकु घड़ी वक़ुफ़ कई हुअमि, तंहिं वटि मोहबत लाइ उहा ज़िलत हुई। खेसि घणो ख़्यालु रखण बि खुखणु लॻो। तूं चवंदीअ त मां खणी ख़्यालु कोन रखंदुमि, मतिलबु एतिरो घणो ख़्यालु न रखंदुमि। एंडी ज़हर मुख ते वरी पखिड़िजी वियो हुउसि। मुर्क जो सहारो वठंदे चयो आई, गॾु हलणु भला लाज़िम हूंदो आहे छा? हलियासीं बसि ठीकु आहे, वधीक गॾु नथा हलणु घुरूं उहो बि ठीकु आहे, भला को लाज़िम आहे छा? टंग टंग सां ॿधल त नाहे न? जुमिले जे नेज़े जी अणीअ ते क्रोध जो ज़हर बुरकियल हो। नंढड़े हूंदे स्कूल में मंडक मंडक खेॾंदा हुआसीं, या त ॿोरीअ में टंगूं विझी डोड़ पुॼाइणी हूंदी हुई या ॿिनि टंगुनि
खे गॾे रसीअ में ॿधी डोड़ाइबो हो। ईअं किथे कंहिं डोड़ में असां बि गॾु हुआसीं। उमिरि त तमामु नंढी हुई, दिमाग़ अलाए छो शुरूअ खां ई वॾो हो, जो तस्वीर में रंग भरणु इब्तिदा खां ई अची विया हुआ। उन डोड़ में मां किरी पियो हुअमि ऐं हुन मूंखे खणी घेलियो। रेस बहरहाल हाराए विया हुआसीं। जुदाईअ जे उन लम्हे में ईअं ई लॻो पिए त मां वरी किरी पियो हुउसि ऐं हिन वारे हुन मूंखे घेलण खां इनकार कयो ऐं मुहबत जी टंग मां रसो खोलण लॻी हुई। तूं कोन मुड़ंदे, तुंहिंजी तबियत खे मां सुञाणां, एतिरा साल गॾु हलिया आहियूं, उहो ई बहितर आहे त पाण अलॻि थी वञूं। कमाल हो, तबियत खे सुञाणण वारो तबियत खे सुञाणे अहिड़ा हुक्म सादर करे रहियो हो। ज़िलत त ज़िलत हूंदी आहे, उन जो को काथो थी सघे थो छा? अलाए छा थियो, माठ ॼण रओ विझी छॾियो ऐं ईंदड़ वक़्त जी पधरीअ जी तयारी करे रही हुई। हिकु सुठी ज़िंदगी गुज़ारजांइ, पाण खे बहितर नमूने रखजांइ ऐं हा, उहो कॾहिं बि न विसारजांइ त माण्हू रुॻो मिलण लाइ न हूंदा आहिनि, उहे विछड़ंदा बि आहिनि। ज़िंदगी रुॻो गॾु नाहे हूंदी, अलॻि बि गुज़रंदी आहे। अॻियां लाइ छा हो, हिन लाइ छा छा पे चयो ॿुधण में न पे आयो। अखियुनि ऐं कननि जो धुंध ख़तमु थियो हो त बेसबब विछोड़ो ॿाहूं मोकिरियूं कयो बीठो हो। हयातीअ जे दुॿण में किरण जो अजीब ख़्यालु आयो। मौत जी कशमकश बि हसीन लॻण लॻी, पर अलाए कंहिं उहो ख़्यालु ॾियारियो त ज़िंदगी मौत खां हिकु ॾाको मथे बीठल आहे। साह निकितो कोन, पर दिलि ख़ाली थी वई। अलाए केतिरा वरिया कीअं गुज़री विया हुआ। माण्हू मरण वारे सां मरे त नथो, हयाती हुजे त सभु सिलसिला थींदा रहनि था, ऐं जे ज़िंदगी मोहलत ॾिए त उहे वीरान खंडर वरी निगाह में अची वञनि था, जंहिंजो कॾहिं हयातीअ जोबन में सैर कयो हो। फोन जी घंटी वॻी हुई, खणण सां आवाज़ ॿुधल ॿुधल लॻो। कीअं आहीं? हिकु तवील अरसे खां पोइ शायदि आवाज़ बि शनास विञाए थो विए। आवाज़ भली बदिलबो बि हुजे, लहजो सदाईं साॻियो हूंदो आहे। हाकिम ई रहंदा आहिनि, अर्ज़ु कंदा आहिनि त बि उहो अर्ज़ु हुकुम जी चादर पाए ईंदो आहे। ठीकु आहियां, तव्हां कीअं आहियो? फर्स्ट क्लास, A1। आवाज़ में उहो ई ठड़को हो। दिलि चयो चवांसि, अव्हां जहिड़नि लाइ ई त फर्स्ट क्लास ठहियो आहे, बाक़ी ॿिया सभु क्लास त असां जहिड़नि लाइ हूंदा आहिनि। छा पियो करीं? वरी अंदरि चयो चवांसि, धूड़ पियो पायां, पर आवाज़ त अलाए किथां ठहियो पिए ऐं अलाए कहिड़े इज़हार जो जामो वरिताईं पए। ऑफिस में आहियां, कमु पियो कयां, मूंसां मिली सघीं थो? एॾी वेझड़ाइप सां हिन ॻाल्हायो पिए जो उहो अंदाज़ो ई न पियो थिए त का जुदाईअ जी मौसम वणनि टणनि खे उजाड़े बि वई हुई। ॼण को अरसो गुज़रियो ई न हो। किथे? कॾहिं? जिते तूं चवीं। खिल खल लाहे रही हुई। को कमु आहे छा? लहजो उघरो थी वियो हो। छो? कम खां सवाइ पाण नथा मिली सघूं छा? माइट आहियूं, मिली त सघूं था। असल में तोसां कुझु ॻाल्हाइणो आहे, कुझु मसइला शेयर करणा आहिनि। जे थोरो वक़्तु हुजे ई त पाण ॻाल्हाए वठूं। वरी कंहिं किथे कंहिं जुमिले सां सुरॿाट कयो, मुंहिंजी सॼी हयाती तुंहिंजे लाइ हुई, उन मां थोरो वक़्तु घुरंदीअ। उहो त मूं सोचियो ई कोन हो। लफ़्ज़ चपनि ते न आया। अहिड़ा अलाए केतिरा जुमिला ॿुधी असां दरगुज़र कंदा आहियूं। किथे? जिते तूं चवीं। ऐं अलाए कीअं सीने मां तीर हथ सां कढंदे चयो हुउमि, उन ई जाइ ते मिलण थो घुरां जिते जुदाईअ जो ॿिज छटियो हुयई। साम्हूं आई त ॼाणू साम्हूं न हुई। अलाए केरु आयो हो, दिलि जी सरखोशी मोटी न आई हुई। लॻो ॼण का सरकारी मुलाक़ात थियण वारी हुजे। जज़्बा बि कमाल हूंदा आहिनि, हुजनि त विलोड़े छॾींदा आहिनि। अणॾिठल ॾिठल लॻंदो आहे, ऐं जे उहे ई जज़्बा हथ छॾाइनि त ॾिठल वाइठल बि ओपिरो महसूसु थींदो आहे। कननि में सुरॿाट थियो, इश्क त थियो हो न, या ख़ाली वक़्तु गुज़रियो हो? संदसि वजूद जो वण कुझु निमी वियो हो। माण्हू त ज़ालिम हूंदो आहे, ठठ ठांगर सां रखणु घुरंदो आहे। वक़्तु महा ज़ालिम हूंदो आहे, पंहिंजूं मोहरूं हणंदो ई वेंदो आहे। संदसि सूंहं ईअं ई कमाल जी हुई, पर किथे किथे लॻो पिए त सिजु लहणु लॻो आहे। मां किथे बीठी आहियां? हिन निगाह में रस भरियो लॻुमि, हथियार तिखा थी रहिया आहिनि। कमरे जे कुंड ॾांहुं इशारो कंदे चयुमि,
उते उन जाइ ते मथां ई मक़ाम ते उतां हेठि त तूं लही नथी सघीं। जुमिले जे आख़िर में शायदि का ॿरंदड़ वटि हुई। संदसि वजूद में ॼण भंभट भड़की उथियो। अखियुनि मां आब हारींदे चयईं, सभु कुझु आहे, गाॾियूं, घर, सुठी नौकिरी, पैसो, तूं न आहीं। मुंहिंजो कंधु झुकी वियो। पहिरियों भेरो कंहिं चिपकूअ अंदर में कर खयूं। ॾाढो ग़लति फ़ैसिलो कयो हो मूं। हिन सॼे अरसे में सभु कुझु मिलियो, पर ख़बर पई तूं आहीं। तोखां सवाइ उहो सभु बेकार आहे। हाणे छा थी घुरीं? मूंसां शादी कर, मूंखे पंहिंजो नालो ॾे, मूंखे ॿियो कुझु बि नथो घुरिजे। वॾो साहु खयईं ऐं ॼण छुलकी पई। ॻोढ़नि जी कतार लाॻीतो सफ़र कंदी रही। हाणे उहे उघण जो अख़्तियार मूं वटि न हो। तूं त पहिरियों नंबर आहीं न एंडी, ॿियो नंबर छो थी थियणु घुरीं? तूं पहिरियों नंबर ई रह। मतिलबु? हिन टिशूअ जे कुंड सां अखियुनि जा पासा उगिया। मतिलबु उहो त जंहिं हेतिरा साल संभालियो, मुंहिंजा टुकड़ा मेड़े कठा कया, ॼाणी वाणी ॿियो नंबर बणी, तंहिंखे तुंहिंजे फरमाइशी प्रोग्राम ते टुकड़ा टुकड़ा कया, ईअं न? मूं सम्झो हो तूं मूंसां प्यारु कयो आहे। कयो हो, बिल्कुलु कयो हो। बलकि जे मां पाण खां हाणे बि पुछां त कंदो हूंदुसि। बकौल तुंहिंजे मां चिपकू हुउसि न। तो वटि त रसी ॿधल हुई। ॿधल रसी छोड़िजे त निशान बहरहाल ख़तम थी वेंदा आहिनि, पर चिंबड़ी कुझु लाहिजे त खल जो हिसो बि गॾु लहंदो, या लाहिण वारो महलूल तेज़ हुजे त को निशान न ठहे। वक़्त में उहा ताक़त नाहे जो मुहबत जो स्टीकर दिलि जे भित तां लाहे सघे। तो छिके लाथो त सभु उजड़ी वियो। उन भॻल भित ते वक़्तु पलस्तर त कयो, पर अञा रंग नथम करायो। उहा चती उते नज़र अचे थी। प्यार मूं कयो हो, सौदो शायदि तो, जेको वरी करण आई आहीं। पर के वखर अॻु में ई विकियल हूंदा आहिनि। माण्हू रुॻो विछड़ण लाइ न हूंदा आहिनि, उहे वरी मिलण लाइ बि हूंदा आहिनि। उहो तो विसारे छॾियो हो जाने अज़ीज़। हाणे को चिपकू हुजे या न, वरी कंहिं न कंहिं मुंद ते टकराए सघे थो ऐं उन जी ज़रूरत साहु सोढ़ो करे सघे थी। उहो कॾहिं बि न विसारजांइ। छपियल आचर 17 फरवरी 2008 ईस्वी।